अस्सलामु अलैकुम बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु असांजो जावा स्क्रिप्ट जो क्लास नंबर 2 आहे ऐं अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे त जावा स्क्रिप्ट जा केतिरा क़िस्म आहिनि। मां हिकिड़ो फाइल ठाहे छॾियो आहे, तव्हांजी सवलाई लाइ उहो फाइल ओपन कयूं था। त सभ खां पहिरियां हिन जा माना 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ो त इंटरनल आहे, इंटरनल जावा स्क्रिप्ट, ऐं इन खां पोइ आहे एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट, अंदरूनी जावा स्क्रिप्ट ऐं ॿाहिरी। इंटरनल मतिलबु त उहो स्क्रिप्ट जेको असां HTML जे फाइल में यूज़ कंदासीं। जीअं HTML जे फाइल में असां CSS यूज़ कंदा आहियूं, इंटरनल CSS, उहा इंटरनल साॻे तरीक़े सां जावा स्क्रिप्ट असां HTML जे अंदरि यूज़ कंदासीं त उहा असांजी जावा स्क्रिप्ट इंटरनल थी वेंदी। ऐं वरी अगरि उहो ई स्क्रिप्ट, उहो ई कोड असां जावा स्क्रिप्ट जे के माना प्रोजेक्ट में ॿाहिरि कंहिं अलॻि नाले सां रखंदासीं ऐं उनखे असां कॉल कराईंदासीं HTML मां, त उनखे असां चवंदासीं एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट। वरी बि मां तव्हांखे सम्झायां त हाणे इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु कहिड़ो आहे ऐं इन्हनि जा फ़ाइदा ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि। सभ खां पहिरियां ॾिसो न, जंहिंमहिल तव्हां जावा स्क्रिप्ट जो कोड स्टार्ट कंदव त तव्हां लिखंदव स्क्रिप्ट। जीअं तव्हां स्क्रिप्ट लिखंदव त क्लोज़ टैग ईंदो। क्लोज़ टैग तव्हांखे ख़बर आहे, जेको ओपन थींदो उहो क्लोज़ थींदो। क्लोज़ टैग थींदो, पोइ उन खां पोइ तव्हांजी स्क्रीन ते हे स्क्रिप्ट टैग तव्हां जीअं लॻायो त हिते ॾिसो स्क्रीन ते जीअं स्क्रिप्ट टैग ईंदो। स्क्रिप्ट में तव्हां को बि नालो लिखी छॾियो ऐं उनखे वरी तव्हां क्लोज़ कंदा। हीअ तव्हांजो जावा स्क्रिप्ट जो कोड आहे। मां तव्हांखे सिंपल लिखी ॾिनो आहे जावा स्क्रिप्ट जो, हे तव्हांजो कोड आहे। ऐं हे हिन छा में असां लिखियो आहे, हे हेड सेक्शन जे अंदरि लॻायो आहे। ठीकु आहे, पोइ माना त अलर्ट आहे, अॻिते तव्हांखे ख़बर पइजी वेंदो त अलर्ट छा आहे। इन खां पोइ साॻियो ई वरी कोड। अच्छा, इन में वरी उन जा फ़ाइदा ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि, इन जा फ़ाइदा ऐं नुक़सान कहिड़ा आहिनि। तव्हां सोचींदा हूंदो त हाणे इंटरनल एक्सटर्नल छो। हिकिड़ो पेज असां ठाहियूं था, 2 पेज 3 पेज, त पोइ इंटरनल सही आहे, को मसइलो कोन्हे। नंढो प्रोजेक्ट आहे, नंढिड़ो को पेज आहे, नंढिड़ो को कमु आहे, उन में इंटरनल जावा स्क्रिप्ट ओके आहे, को मसइलो ई कोन्हे, बिल्कुलु तव्हां रखी सघो था, को बि प्रॉब्लम न थींदो। पर जॾहिं असां हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट ठाहियूं था जंहिंमें 200-300 पेज आहिनि ऐं वॾो लेंदी हिकिड़ो प्रोजेक्ट ठही थो वञे, वॾा कोड आहिनि, त पोइ उन में बेस्ट जेका प्रैक्टिस हूंदी आहे, और बेस्ट प्रैक्टिस इहा हूंदी आहे त असां एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट यूज़ कंदा आहियूं। ऐं फाइल किथे ॿिए हंधि ठाहींदासीं, कोड में सिर्फ़ु असां उनखे SRC सोर्स यूज़ कंदासीं, त उहा ही फाइल उते पवंदी, उतां सोर्स करे खणी कॉल कंदासीं उनखे, त उहो कॉल थी ईंदो, पर लोड वरी बि साॻे असांजे HTML वारे फाइल मां ई थींदो ऐं प्रॉपर कमु बि उहो ई कंदो, उन ई स्पीड सां कंदो, पर ठहियलु कंहिं ॿिए जॻह ते हूंदो, सिर्फ़ु असां उनखे कॉल कंदासीं। इहो आहे इंटरनल ऐं एक्सटर्नल जो। एक्सटर्नल CSS में माना त उनखे मैनेज करणु सवलो हूंदो आहे ऐं उनखे रीयूज़ बि करे था सघूं। साॻियो प्रोजेक्ट हिक खां वधीक फाइल्स में बि यूज़ करे था सघूं। फॉर एग्ज़ाम्पल, मां हिकिड़ो कोड लिखी छॾियो आहे, मां घणनि ॿियनि पेजनि में बि यूज़ थो कयां, ॿियनि खां बुरागी ॿियनि पेजनि में यूज़ था करे छॾियूं। हिकु दोस्त ॿिए खे ॾेई छॾींदो आहे, मूं ठाहियो आहे, तूं बि यूज़ कर, तूं बि यूज़ कर, तूं बि यूज़ कर। एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट जो इहो फ़ाइदो आहे, त माना असां उहे फाइल शेयर बि करे सघूं था, ॿियनि खे ॾेई बि सघूं था, छो जो को स्क्रिप्ट ठहियलु हूंदो आहे, उहो असां माना त रीयूज़ करे था सघूं। साॻी तरीक़े सां एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट नंढनि जेके प्रोजेक्ट्स हूंदा आहिनि उन्हनि लाइ सही न आहे, वॾनि प्रोजेक्ट्स लाइ सही आहे। ऐं इन में असां छा कंदासीं, तव्हांजे डॉक टाइप आहे HTML, हेड टाइटल अची वियो, असां को बि ॾेई छॾियोसीं। स्क्रिप्ट खां पोइ लिखंदासीं SRC में माना सोर्स में असां जेको प्रोजेक्ट में नालो हूंदो, जंहिं नाले सां असां
जावा स्क्रिप्ट जो फाइल वो सेव कयो आहे, वो लिखी इंटर कंदासीं त उहो असांखे कॉल कराए रखी छॾींदो। हाणे ॾिसो, सभ खां पहिरियां असां मां फॉर एग्ज़ाम्पल ही कोड कॉपी था कयूं, असां सॼो कंट्रोल सी कयोसीं, ये कॉपी कयोसीं, आयासीं VS कोड में, जावा स्क्रिप्ट में असां पेस्ट था कयूं। जावा स्क्रिप्ट में हे पेस्ट करे छॾियो। हाणे हे मुंहिंजो कोड अची वियो, ॾिसो हाणे हे मां सॼो असांजो कोड अची वियो। हाणे हिकिड़ो मां कोड उतां कॉपी करे असां हिते रखियोसीं, डॉक टाइप HTML। हाणे हिन में ॾिसो जेको असां हेड सेक्शन में अंदरि स्क्रिप्ट लिखियो आहे, स्क्रिप्ट छा लिखियो आहे, फंक्शन से हेलो अलर्ट। अलर्ट ठहियल आहे, अलर्ट मतिलबु त हाणे जीअं असांजो केर बि यूज़र अची असांजो उन हेठि बटन ते जेको असां ॾिनो आहे बटण वन क्लिक कंदो त से हेलो, उन खां पोइ अलर्ट ईंदो, सलाम, ही जावा स्क्रिप्ट इंटरनल आहे, इंटरनल जावा स्क्रिप्ट आहे। त हाणे हिनखे असां चेक कंदासीं। सॉरी, हाणे ॾिसो मां हिनखे इंटरनल आहे पंहिंजो जावा स्क्रिप्ट, असांखे हिनखे तव्हां JS फाइल में न, इंडेक्स HTML में रखिणो आहे। इंडेक्स HTML में जीअं रखियो त हिते प्रिव्यू में क्लिक मी असांजो अची वियो। हाणे हिनखे असां माई प्रोजेक्ट फोल्डर खोले तव्हां हिन इंडेक्स फाइल खे जॾहिं असां ओपन कंदासीं, हिन में हे हिते अची, हाणे हिते माई क्लिक मी अची वियो। जीअं मां हिन क्लिक मी ते हणंदुसि, हाणे ॾिसो दी पेज सेज सलाम, ही इंटरनल जावा स्क्रिप्ट आहे। माना हे हिकिड़ो अलर्ट अची वियो, माना इंटरनल जावा स्क्रिप्ट यूज़ करे असां इहो हिकिड़ो माना त अलर्ट ठाहियो आहे। इन अलर्ट जी जॻह ते तव्हां को ॿियो बि ठाहे सघो था, कुझु बि ठाहे सघो था, पॉपअप ठाहे सघो था। अॻिते हली तव्हां इहे सभु शयूं सिखंदो, पर सिर्फ़ु मां तव्हांखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो आहे त जावा स्क्रिप्ट खां असां अहिड़े टाइप जा कम वठी सघूं था। हाणे इन साॻे खे असां एक्सटर्नल जावा स्क्रिप्ट कीअं कंदासीं, त हाणे वरी मां तव्हांखे पेज खोले मां तव्हांखे सम्झायांव थो। हाणे हिते ईंदासीं एग्ज़ाम्पल। हाणे हे ॾिसो डॉक टाइप HTML हेड खां पोइ आहे टाइटल, जेको बि तव्हां लिखो स्क्रिप्ट में सोर्स app.js स्क्रिप्ट, ठीकु आहे। हाणे स्क्रिप्ट app.js स्क्रिप्ट, हेड ख़तमु, हेठां माना त साॻियो ई आहे, बॉडी में बटन जो वन क्लिक से हेलो, क्लिक मी बटन, बटन जो त फार्मूलो साॻियो ई लॻल आहे। हाणे असां इनखे हितां मां कॉपी थो कयां, हिनखे कंट्रोल C करे मां कॉपी करे असां फ़िलहालु हिते ई रखूं था। हिते जीअं असां रखियोसीं त हाणे वरी ईंदासीं, असां रिफ्रेश कंदासीं। हाणे ॾिसो हाणे क्लिक नथो थिए, क्लिक छो नथो थिए, त हिते जेको आहे SRC में app.js आहे, SRC में छा लिखियो आहे, app.js, माना फाइल जेको सोर्स में असांजो आहे उहो असां app.js खे कॉल था कयूं, जेको app.js असांजे प्रोजेक्ट में फोल्डर में आहे ई कोन। हाणे प्रोजेक्ट फोल्डर में असांजो कहिड़ो आहे, page.js। हाणे हिनखे असां हितां app.js खे असां ड्राईंदासीं सोर्स में, असां जीअं P लिखंदासीं त page.js अची वियो, page.js कंदासीं, बटन हेठां साॻियो HTML वारो बटन आहे, सोर्स फाइल असांजो हेॾे आहे, हिते सोर्स फाइल असां कुझु बि न आहे लिखियो, सोर्स फाइल असां ॿिए हंधा कॉल था कयूं। ऐं हिते असां रिफ्रेश करे हिते कंदासीं, त अञा नथो थिए, छो नथो थिए, किथे मिस्टेक था कयूं। अच्छा, ॾिसो हिकिड़ो मिनट, हाणे मिस्टेक किथे था कयूं, हाणे हिते असां स्क्रिप्ट में सोर्स page.js लिखियो आहे, ठीकु आहे, page.js लिखियो आहे, पर page.js असांजो ख़ाली आहे, page.js लिखियो आहे, page.js असांजो ख़ाली आहे। हिन में page.js में असां जेसिताईं स्क्रिप्ट नथा लिखूं तेसी ताईं असांजो कॉल कंदो ई कोन, छो जो कॉल त करे थो, page.js में कुझु शइ हुजे त उहा माना त शो करे न।
हाणे हिन में असां पहिरियां लिखंदासीं हिते पेज JS में जावा स्क्रिप्ट जो कोड लिखंदासीं त इहो आख़िरी में असां कहिड़ो फंक्शन यूज़ था कयूं। हाणे उहो मां साॻियो ई असां फ़िलहालु कॉपी करे रखूं था। जेको फंक्शन हुयो फंक्शन से हेलो सलाम ही जावा स्क्रिप्ट आहे, पर हाणे हिन खे बि असां माना त हिन खे मां त कट थो कयांसि, कट था कयूंसि। हिते असां लिखूं था हेलो आई एम खान। ठीकु आहे, हर को माण्हू पंहिंजो नालो लिखी थो सघे, हुनखे माना त ॿियो अलर्ट कयोसीं, हिनखे असां ॿियो अलर्ट था कयूंसीं। हाणे क्लिक मी कंदासीं, हेलो आई एम खान, हेलो आई एम खान अची वियो हिन में, माना जेको अलर्ट जेको अची वियो दिस पेज सेज हेलो आई एम खान। ऐं हुन ते असां ॿियो लिखियोसीं, हिन ते असां ॿियो लिखियो। पर हाणे ॾिसो वरी असां आयासीं वापसि इंडेक्स HTML ते। इंडेक्स HTML ते असां हिते को बि स्क्रिप्ट फाइल यूज़ न कयो आहे। स्क्रिप्ट फाइल किथे यूज़ कयो आहे? JS फाइल में। JS फाइल जो नालो आहे page.js। इंडेक्स में असां स्क्रिप्ट में सोर्स ॾिनो आहे page.js। हाणे वरी असां अगरि क्लिक मी खे माना एक्सटर्नल असांजो आहे ऐं क्लिक मी खे असां रंग वग़ैरह ॾियूं था, थोरो स्टाइल वग़ैरह एड था कयूंसि। मां सम्झायां थो तव्हांखे। त हाणे ॾिसो अगरि मां हिनखे असां कयूं था page.css खे एक्सटर्नल CSS, हिन बटन खे असां रंग वग़ैरह कयूं था, पर उन जो कोड असां हिते न लिखंदासीं, इंडेक्स में असां हिते लिखंदासीं। पर सभ खां पहिरियां असां हिनखे कॉल कंदासीं। कॉल कीअं कंदासीं? एक्सटर्नल CSS लाइ असां हिते लिखंदासीं लिंक। ठीकु आहे, लिंक कंदासीं पेज खे ऐं H रेफरेंस कहिड़ो ॾींदासींसि? पेज जो नालो। पेज जो नालो छा आहे? page.css। page.css थी वियो। हाणे लिंक थी वियो। हाणे असां ईंदासीं हिन ते। हाणे हिन ते असां डायरेक्ट माना त जेको माना जेके बटन जूं प्रॉपर्टीज़ कलर वग़ैरह चेंज करणु थियो, या वरी तव्हांजो जेके स्टाइल चेंज करणु थी विया, या तव्हांजो बॉर्डर थियो, डेप्थ थी, फॉन्ट स्टाइल थियो, जेको थियो तव्हां हिते लिखंदव डायरेक्ट। हूअं असां माना लास्ट टाइम असां लिखूं पिया इंडेक्स में, हाणे तव्हां हिते लिखंदव। इंडेक्स वारो पेज ॾिसो असांजो नीट क्लीन साफ़ लॻो पियो आहे, रिलैक्स लॻो पियो आहे। अधु कोड असांजो हेॾे वेंदो, अधु कोड असांजो हेॾे वेंदो। हिन ते असां कोड मां लिखी छॾियो आहे, कोड कॉपी पेस्ट कयो आहे, छो जो फ़िलहालु मां तव्हांखे जल्दी जल्दी माना त इंट्रोडक्शन थो ॾियां। जीअं असां जो बाक़ाइदा क्लास रहंदा त मां तव्हांखे छा अथसि नालो स्टेप बाय स्टेप सम्झाईंदो ईंदुसि। हीअं मां फ़िलहालु हिनखे कॉपी पेस्ट कयो आहे, हिनखे रुॻो एडिट था कयूंसि। हाणे जीअं मिसाल ॻाल्हि पेज खे असां पेज CSS कयोसीं ऐं हेॾां सोर्स फाइल स्क्रिप्ट JS खे असां साॻियो असां पेज JS कयोसीं। हाणे ॾिसो न असांजो हिते इंडेक्स HTML आहे। थोरो मां कोड खे तव्हांखे रिव्यू करायां थो। त हेड सेक्शन में मां हिनखे ही जेको असांजो आहे हे असां कॉल करायासीं CSS खे। बॉडी में ही असांजो बटन जो स्ट्रक्चर अची वियो HTML में, ऐं हीअ असांजो अची वियो कॉल करायोसीं पेज जावा स्क्रिप्ट खे। हाणे हीअ असांजो CSS जो फाइल अची वियो। हे सभु तव्हां पेडिंग, कलर, बॉर्डर रेडियस, फॉन्ट साइज़, हे सभु तव्हां पढ़ी आया हो क्लास ॾियणु। ऐं हीअ असांजो जावा स्क्रिप्ट आहे, हे जेको अॻिते हली तव्हां पढ़ंदव ते बटन कीअं था कमु कनि, छा था कनि, कहिड़े हिसाब सां हलंदो। ऐं हिन जी ओवरऑल जेका रिज़ल्ट बीहे थी उहा हीअं बीहंदी। असां ईंदासीं वापसि, हिनखे मां बंदि थो कयां, हिनखे असां रिफ्रेश कयोसीं, वापसि असां आयासीं हिते। ॾिसो ओवरऑल जेका रिज़ल्ट आहे असांजी हीअ बीठी। हाणे असां जीअं असां क्लिक कयूं था त हिन जो स्टाइल वग़ैरह चेंज पियो थो थिए, होवर सां ई चेंज पियो थो थिए। क्लिक कंदासीं त असांजो उहो अची वेंदो। ॾिसो हाणे क्लिक ॿियो दफ़ो त हाणे
इहो ॾिसो हाणे हे पहिरियां रेड ऐं ब्लू आहे, वरी क्लिक कंदासीं त पोइ रेड थी वियो। हाणे इहो को शॉर्ट माना तव्हांखे मां इंट्रोडक्शन ॾिनो। मूंखे ख़बर आहे त तव्हांखे कुझु शयूं सम्झ में ईंदियूं, कुझु शयूं सम्झ में न ईंदियूं, पर जीअं जीअं तव्हां माना त अॻिते हलंदा वेंदो तव्हांखे इनशा अल्लाह ताला जावा स्क्रिप्ट चङी तरह सम्झ में अची वेंदो। स्टेप बाय स्टेप हलंदासीं त स्टेप बाय स्टेप तव्हांखे आराम सां अची वेंदो। पर हाणे हिन में असां हिकिड़ी ॿी शइ एड कंदासीं जावा स्क्रिप्ट में, थोरो पंहिंजे कम खे एक्सपर्टीज़ लेवल ते, नेक्स्ट लेवल ते, वर्ल्ड क्लास लेवल ते वठी हलण लाइ असां हिन में गॾोगॾु चैट जीपीटी खे बि यूज़ कंदा ईंदासीं। मां तव्हांखे सम्झाईंदो वेंदुसि त असां AI खां कहिड़े हिसाब सां कमु वठंदा था अचूं। छो जो ॾिसो न, जीअं हींअर मां वक़्तु बचाइण लाइ सॼो कोड लिखां त असांजो हे क्लास घटि में घटि 35 मिंटनि जो थी वञे। हींअर 16 मिंट थिया आहिनि, 16 मिंट थिया आहिनि, त वक़्तु बचाइण लाइ असां पंहिंजा जेके कोड आहिनि उहे कोड असां चैट जीपीटी खां लिखाए सघूं था। पर घटि में घटि असांखे ख़बर हुजणु घुरिजे त ही कोड हुन छा लिखियो आहे, हिन कोड जो कहिड़ो कमु आहे, हिन कोड खे असां एडिट कीअं था करे सघूं, चैट जीपीटी हिन कोड में किथे ग़लती कई आहे। चैट जीपीटी त पंहिंजी मर्ज़ी सां ॾींदो, असां हुनखे कोड खे डीबग कीअं था करे सघूं। बग, डीबग, इहे ॿ लफ़्ज़ असांजा हाणे ईंदा। बग मतिलबु त को ग़लती, को वायरस फाइल में अची वियो, डीबग असां हुनखे उन मां उन वायरस, उन ग़लती खे पंहिंजे फाइल मां कीअं था कढी सघूं, मतिलबु असां उन फाइल खे डीबग कीअं था करे सघूं। सो उमेद हेसि ताईं तव्हां चङी तरह सम्झी विया हूंदो। क्लास नंबर 3 कुझु वॾो थींदो इनशा। हाणे जेके क्लास हूंदा मां कोशिशि कंदुसि ॿ टे शयूं हुन में गॾु विझी वॾा क्लास रखंदासीं, त जीअं तव्हां प्रैक्टिस में बि माना त टाइम बि बचे, ऐं छो जो असां कोड त ऑलरेडी चैट जीपीटी यूज़ कंदा ईंदासीं, त हुन सां गॾोगॾु तव्हांखे ख़बर पवंदी ईंदी त कहिड़े हिसाब सां क्लास हलनि था पिया, कीअं हलनि था, चैट जीपीटी खां असां कीअं कमु वठूं, ऐं चैट जीपीटी खां असां कहिड़े लेवल ते कमु वठंदासीं। ईअं बि न थिए त तव्हां सभु कोड चैट जीपीटी खां लिखायो ऐं ख़ुदि अंधा थी वञो, ख़ुदि माना त पोइ तव्हां में को टैलेंट न हुजे, तव्हां में को स्किल न हुजे। जीअं असां फस्ट ईयर, इंटर, BA, ग्रेजुएशन, MA में पेपर त लिखी अचूं था वेठा, असांजा A1 ग्रेड में आहिनि, पर जॾहिं असां एंट्री टेस्ट में वेहूं था त सभु फेल। ईअं न थिए, ख़ाली माना खोलियूं ठलियूं डिग्रियूं असां वटि न हुजनि, असां वटि स्किल्स हुजनि। पॉज़िटिव यूज़ चैट जीपीटी जो, पॉज़िटिव यूज़ AI जो असांजे कम में आसानी बणाए थो। असांखे अगरि को पावर आहे 1% त उहो चैट जीपीटी सां असांखे 100% पावर मिले थो। पर घटि में घटि असां जेको कमु कयूं था उनजी असांखे परफेक्ट ॼाण हुजणु घुरिजे। इंशा अल्लाह ताला सुभाणे ॿिए क्लास सां तव्हां सां गॾु मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं फ़ी सबीलिल्लाह, ऐं असांखे फ़ी अमानिल्लाह, मूंखे बि इजाज़त ॾियो। मुंहिंजी शिकिल मुंहिंजो प्रोजेक्ट जे करे, कुझु हिकिड़ो प्रोजेक्ट मुंहिंजो हले थो पियो पोयनि 4-5 महीननि खां वठी, राति जो निंड पूरी न हूंदी आहे, इन जे करे ॿी 3 बजे मां उहो कमु कंदो आहियां, त इन जे करे थोरो थकल तव्हांखे लॻंदो हूंदो। इंशा अल्लाह सुभाणे कुझु न कुझु फ्रेश थी वेंदुसि।